कोटड़ी जे लॻ पुराणे ओल्ड नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार वेगन जो मोटरसाइकिल के टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि वेगन जी तेज़ रफ़्तार टक्कर जे नतीजे में सज्जाद हुसैन कबर मौक़े ते फ़ौत थी वियो ऐं 2 औरतूं ज़ुबैदा ख़ातून ऐं ताहिरा ख़ातून सख़्त ज़ख़्मी थी पयूं, जिन खे कोटड़ी जी पुलिस पहुची खैरपुर इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस वेगन ऐं ड्राइवर खे तहवील में वठी छॾियो आहे। अञा ताईं थाणे ते हादसे जो केस दाख़िल नाहे थी सघियो। खिपरो लॻ हथुंगो में 1150 बोर मुतासिर माण्हुनि में गरम कपड़ा, कंबल, जैकेट ऐं बिस्तरा विरहाया विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अरबाब कुंभर मूजिबि उन मौक़े ते लायंस एरिया इंटरनेशनल क्लब जो ज़िले गवर्नर फारूक डेडी, वज़ीर सेतो इकबाल मोतलाणी, अल ख़िदमत फाउंडेशन सांगड़ जो सदर अब्दुल रशीद राजपूत ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते ॿोॾि मुतासिर ग़रीब माण्हुनि में गरम कपड़ा ऐं ॿियो सामान विरहायो वियो, जंहिं ते ॿोॾि मुतासिरनि ख़ुशी जो इज़हार कयो। शेदातपुर बरहून रोड ते चिंची ऐं ट्रक में टक्कर जे नतीजे में नौजवान फ़ौत थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद रिज़वान पमहर मूजिबि हादसे में ॻोठ बचल हिंगोरो वासी 28 वरहनि जो नौजवान वाहिद बख्श वल्द मोहम्मद जुमन हिंगोरो दिमाग़ में धक लॻण करे थॾे ते फ़ौत थी वियो। इतला ते नौजवान खे जटिया पुलिस ऐं ॻोठाणनि शेदातपुर इंस्टीट्यूट मेडिकल साइंस अस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि संदसि फ़ौत थियण जी तस्दीक करे ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो। होॾां ट्रक ड्राइवर ट्रक समेत मौक़े तां फ़रार थी वियो।